सुठी सेहत जो निंड करण सां घाटो लाॻापो आहे। निंड ते असांजी खुराक सिधी रीत असरअंदाज थींदी आहे। उन करे उहो ॼाण ज़रूरी आहे त सुठी निंड लाइ छा खाइजे ऐं छा न। हकीमनि खां सवाइ डॉक्टरनि जो बि उहो मञणु आहे त असांजे रोज़ानी ग़िज़ाउनि में केतिरा ई अहिड़ा जुज़ शामिल हूंदा आहिनि जेकी असांजे पुरसुकून निंड सिधी रीत ते असरअंदाज थींदा रहंदा आहिनि। कैफीन हिकु अहिड़ो कीमियाई मुरकब आहे जेको असांजे एसाबी निज़ाम खे मुतहरिक रखंदो ऐं निंड खे भॼाईंदो आहे। काफ़ी, चांहि, सॉफ्ट ड्रिंक्स ऐं उन जो घणो मिक़दार हूंदो आहे। सुम्हण खां अॻु चांहि, कॉफी या कोल्ड ड्रिंक्स जो इस्तेमाल अव्हांजी निंड ख़राब करे सघे थो। हकीमनि जो ख़्यालु आहे त टमाटो तेज़ाबी ख़ासियत रखे थो, उन करे टमाटे मां ठहियल खाधो उन वक़्तु खाओ जॾहिं अव्हांजे सुम्हण में घटि 3 कलाक जो वक़्तु हुजे, न त उहो अव्हांजी निंड में रंडक बणिजी सघे थो। मसालेदार ऐं भुॻल खाधा जिते सीने में साड़ी ऐं तेज़ाबीअ जो सबबु बणिबा आहिनि, उते ई हाज़मे जे निज़ाम ते बि घणा ख़राब असर विझंदा आहिनि। उन करे ज़रूरी आहे त सुम्हण खां अॻु मसालेदार ऐं भुॻल ग़िज़ाउनि बदिरां हल्की खुराक खाधी वञे। असां जूं रवायती मिठाइयूं जिते ज़ाइके जे हवाले सां सॼी दुनिया में अनोखो मक़ाम रखनि थियूं, उते ई पंहिंजे जुज़नि सबबु घणियूं पहिरियूं हूंदियूं आहिनि। उनखे खाइण सां निंड ज़रूर मुतासिर थींदी आहे। फास्ट फूड असांजी ज़िंदगीअ जो हिसो बणिजी चुकी आहे, पर उनखे पंहिंजी खुराक जो लाज़मी हिसो बणाइण केतिरनि ई बीमारियुनि जो सबबु बणिजी सघे थो। फास्ट फूड में खंड, सणब ऐं कार्बोहाइड्रेट्स जो मिक़दार घणो हूंदो आहे जेको निंड में मसइलनि जो सबबु बणिबो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk